मुख़्तलिफ़ प्रोजेक्टनि में कम दौरान सॼी सिंध में BMW खां सवाइ बाक़ी हर सवारी ते सफ़र करण जी सआदत नसीब थी। तोड़े ज़ाती ज़िंदगी में किराए जो रक्शो, किराए जी मोटर बाइक, नंढी वॾी बुकिंग गाॾी डाटसन ते सफ़र करणो पियो। उन दौरान फ़र्ज़ु निभाईंदे ज़िंदगी जे ॿियनि रुखनि ते मुशाहिदे करण जो जेको मौक़ो मिलियो, तंहिंखे क़लम ज़रिए महफ़ूज़ करण जी कोशिशि कई आहे। अहिड़ो हिकु मुशाहिदो सिंध पुलिस जे अजीब व ग़रीब रवैयनि, ज़हनी सतही सोच, वॾियुनि गाॾियुनि खां डिॼण जो निज़ारो पेश आयो। ग़रीबनि ते कड़की पवंदड़ पुलिस स्नैप चेकिंग दौरान जॾहिं का वॾी लग्ज़री गाॾियुनि जे अचण सां कुकड़ ते माक पइजी वञे, काफ़ी अणपढ़ियल हुजण सबबि वकील जे लॻल लोगो वारी गाॾी खे सलाम करण ते अजब में पवण जी ज़रूरत नाहे। 10 सालनि जे कैरियर में कॾहिं बि पुलिस वॾी गाॾी, हाईवे खां वठी ॿाहिराड़ी जे कंहिं बि पोस्ट ते पुलिस चेकिंग दौरान कंपनी जो लोगो ॾिसी बिना पुछण, बिना तस्दीक जे छॾे ॾियण ते अंदाज़ो लॻायुमि त केतिरा ॾोहारी वॾियूं गाॾियूं इस्तेमालु करे वारदात करण में कामयाब थी हूंदा। इन लाइ मुंहिंजी पुलिस अहलकारनि खे गुज़ारिश आहे त चेकिंग दौरान वॾियुनि लग्ज़री गाॾियुनि, सरकारी नंबर प्लेट वारनि गाॾियुनि खां डिॼण छॾे ॾियनि। छाकाणि त जीअं आम वारदातनि में फ़ोरू वॾी CC 125 वारी मोटरसाइकिल इस्तेमालु कंदा आहिनि, तीअं वॾियुनि वारदातनि लाइ वॾियूं लग्ज़री गाॾियुनि जो इस्तेमालु आम थी वियो आहे, जंहिंमें अगवा, ग़ैरक़ानूनी हथियार, नशे आवर शयूं इस्मगल करणु पिणु शामिलु आहिनि। जंहिंजो ताज़ो मिसाल जामशोर जे एंटी नारकोटिक्स पुलिस जे गाॾियुनि में चर्स जी इस्मगल करण वारो मौक़ो पिणु हिकु वॾो ऐं निमाया मिसाल आहे। उमर कोराई, मीरपुर, माथेलो।